अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशारो फ़िरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। नौशारो फ़िरोज़ में जसकम पारां सिंध में क़ौमी कारकुननि जी जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ ठारूशाह स्टाफ खां रैली कढी प्रेस क्लब नौशारो फ़िरोज़ अॻियां धरणो खंयो वियो। एहतजाजी रैलीअ जी अॻुवाणी जसकम जो मरकज़ी अॻुवान सरफराज़ मेमुण, अशरफ लगारी, शाहनवाज़ भट्टी, अज़ीज़ भंगवार, इरफान डायरी, मारवी कांदड़ो, अक्सा दीवा, हफ़ीज़ विस्तड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैलीअ में खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जे वारसनि, औरतुनि, ॿारनि ऐं कारकुननि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध जे मालिकी करण ऐं सिंधी क़ौम सां इश्क जे ॾोह में क़ौमी कारकुननि ज़ाकिर सहतो, अयूब कांदड़ो, इंसाफ़ दायो, मुर्तज़ा जूणेजो ऐं ॿियनि खे खंभे गुम कयो वियो आहे। हिननि चयो त हुक्मरान सिंध खे फ़लस्तीन बणाइण चाहिनि था। कंहिं शहरीअ खे खंभे गुम करणु गैर क़ानूनी, गैर जमहूरी, गैर सियासी ऐं गैर इख़लाक़ी अमल आहे। हिननि मुतालबो कयो त खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।